बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शिया मज़हब के ख़िलाफ़ आले तशय्युअ शिया असनाशरी के ख़िलाफ़ तमाम घणी प्रोपेगेंडा कई वेंदा है, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लगाया वेंदा है, जंहिंमें अॼु हिकिड़े इल्ज़ाम जो ज़िक्र कंदासीं, उनजो जवाबु ॾींदासीं। इंशाअल्लाह वरी बाद में ॿियूं शयूं डिस्कस थींदियूं। भंग नशो, शिया भंग पीअनि था, इहो तमामु घणो इल्ज़ाम आहे, पुराणो आहे शियनि ते, त शिया भंग पीअनि था। छा रुॻो शिया ई भंग पीअनि था? छा रुॻो शिया ई भंग पीअनि था या ॿियो केरु बि नथो पीए? 7 सालनि जी मुंहिंजी रिसर्च आहे, तव्हां बि करे ॾिसो। ज़रूरी थोरी आहे त को मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो। तहक़ीक़ ज़रूरी आहे, इल्ज़ामबाज़ी न। रिसर्च कयो, 7 साल मूं वांगुरु न कयो, खणी 7 महीना कयो, 7 ॾींहं कयो, गौर फ़िक्र कयो त पाणी ख़बर पइजी वेंदी त भंग शिया नथा पीअनि, ॿिया बि फ़िरक़नि वारा पीअनि था। इल्ज़ाम रुॻो शियनि ते आहे। उनजो हिकिड़ो सबबु बि इहो आहे त जेको ख़ासि तौर ते उते नारा लॻनि था, मजलिस में अचनि था, अली अली कनि था, उनजे करे चए थो वञे त भई इहे शिया आहिनि, लेकिन उहे शिया न आहिनि। मुंहिंजी रिसर्च आहे, उहे शिया न आहिनि। कंहिं बि मकान ते, कंहिं बि आस्थाने ते 50 ॼणा जेकॾहिं वेठा हुजनि न, त उते फ़क़ति 50 मां 10 शिया हूंदा, बाक़ी 40 गैर शिया हूंदा। 100 ॼणा कंहिं मकान ते भंग जी जाइ ते वेठा हुजनि त 90 गैर शिया हूंदा, सुनी हूंदा, 10 शिया हूंदा। इहा मुंहिंजी तहक़ीक़ आहे। एॾो फ़र्क़ु आहे, 10 ऐं 90, 10 ऐं 40 जो एॾो फ़र्क़ु आहे। माना भंग जेके आहिनि शिया नथा पीअनि, ॿिया पीअनि था। इल्ज़ाम रुॻो शियनि ते आहे। उनजो सबबु इहो जो नारा लॻनि, हर शइ करणु। हाणे मां जेकी पंहिंजी रिसर्च तव्हांखे ॿुधायां थो, उन में मातम करण वारा, हल्के में मातम, तव्हां त ॾिसंदो हल्के में मातम केरु कंदो, तव्हां चवंदो शियो आहे। कमीस लाइ मातम केरु कंदो, तव्हां चवंदो शियो आहे। ज़ंजीरूं केरु हणंदो, तव्हां चवंदो शियो आहे। जेको ज़ंजीरूं हणे मुहर्रम में, उनखे तव्हां बिल्कुलु शियो सम्झंदव, पर उहो ज़ंजीरूं हणण वारो बि शियो न आहे, हल्के में मातम करण वारो बि शियो न आहे, कमीस लाइ मातम करण वारो बि शियो न आहे। इहो मां ॾिठो आहे। उन्हनि जो जरा छो मज़हब जेको आहे उहो 2 शयुनि जो नालो आहे, हिकु निकाह, ॿियो जनाज़ो। उहो जेके तव्हां शियो सम्झो था भंग पीअण वारे खे, ज़ंजीर हणण जे करे शियो थी वियो, मातम करण जे करे, मजलिस में अचण जे करे, अली अली करण जे करे तव्हां चओ त भाई शियो आहे, भंग थो पीए। हाणे तव्हांखे मां हिकिड़ो रस्तो ॾसियां थो, हिकिड़ो तरीक़ो ॿुधायां थो, त उन माण्हू जंहिंखे तव्हां शियो सम्झो आहे, त उनजो निकाह जॾहिं थिए, शादी थिए, पोइ ॾिसो त निकाह शियो थो पढ़े या गैर शिया थो पढ़े, सुनी मौली थो पढ़े। जॾहिं उनजो जनाज़ो थिए त पोइ जनाज़े मां पतो पवंदो त केरु शियो थो पढ़े या गैर शिया थो पढ़े। मज़हब जी ख़बर पवंदी निकाह ऐं जनाज़े मां, बाक़ी ॿियनि शयुनि मां न पवंदी जेको तव्हां चओ था त बाबा शियो आहे। मां 7 सालनि ते गौर फ़िक्र कयो आहे, जांच जूच कई आहे, हर शइ कई आहे। जिते मां रहां थो उते बि आहिनि माण्हू जेके असांजा इहो चवंदा आहिनि। ऐं हिकु दफ़े हिकिड़े कंहिं मूंखे दोस्त चयो, असांजो हिते मकान आहे सैयद जो, उते चई त भाउ उते सभु जेके आहिनि शिया वेंदा आहिनि। मां उनखे 5 नाला खणी ॿुधाया, मां चयो 5 शिया आहिनि, बाक़ी 6हों नालो तूं मूंखे ॿुधा, 7हों नालो तूं मूंखे ॿुधा शिये जो, त 6हों शियो कहिड़ो आहे, 7हों कहिड़ो आहे, 8हों कहिड़ो आहे। भली उते 100 माण्हू वेठा आहिनि, 5 खां मथे मां चयो तूं शियो न ॿुधाईंदे, मां तोखे ॿुधायां त उते 5 शिया आहिनि, बाक़ी को बि कोन्हे। मज़हब जी ख़बर पवंदी आहे निकाह ऐं जनाज़े मां। माण्हू सोचनि वीचार नथा कनि। असांजा मौलवी बि अॼुकल्ह हमला कनि था शियनि ते। हिकिड़ो नओं मौलवी लथो आहे मैदान में, हूअं आस्ते ॻाल्हाईंदो, पर इन ॻाल्हि ते ईंदो ॼण काकड़ो किरंदुसि। अली जो शियो सॾाए वरी भंग थो पी? अड़े तूं वञी जांच त कर त अली जो शियो आहे बि या न आहे बि। हुनखे 12 इमामनि जे नालनि जी बि ख़बर कोन्हे, तूं हर बि हुनखे शियो कयो वेठो आहे। उहो जीअं चवंदा नई खदड़ी तबले जो ज़्यान। बसि ईअं मजलिसुनि में बि अॼुकल्ह तव्हां ॿुधंदा हूंदव मौलवियुनि खां, इनकलाबी मौलवियुनि खां, इनकलाबी मौलवी घणा वरी लही पिया आहिनि। अली जो शियो सॾाए व्याज थो हलाई, अली जो शियो सॾाए ऐं भंग थो पी। ऐं जांच कर त सही त व्याज हलाए केरु थो, भंग पीए केरु थो? न उन सां उनजो वास्तो ई न आहे। बसि हुनजे ज़हन में वेही रहियो त जेके भंग पीअण वारा, पोइ पंहिंजो शियो मौलवी हुजे, सुनी मौलवी हुजे, वहाबी मौलवी हुजे, वहाबियुनि खे बि कावड़ ईंदी शियनि ते, त उन ते बि हमिलो जेको आहे सो भंग वारो ई कंदा। सुन्ननि खे ईंदी त बि इहो वरी जेके इनकलाबी मौलवी लथा नई खदड़ी तबले जो ज़्यान, उहे बि वरी इहे ई चवंदा त शियो।
न बिल्कुलु इहे शिया कोन्हनि तव्हां जांच कयो तहक़ीक़ कयो नसीराबाद जा शेख भंग पीअंदा आहिनि इहे क़यामत ताईं शिया न थींदा लाड़काणे वारा शेख क़यामत ताईं शिया न थींदा पोइ अलाए केतिरा जांच जूच त कयो न बाक़ी रुगो बसि शिया भंग था पीअनि शिया भंग था पीअनि उन्हनि जी जांच जूच कयो त निकाह जो केरु थो पढ़े जनाज़ो केरु थो पढ़े मां त हिते ॾिठो आहे न 7 सालनि में तहक़ीक़ात कई आहे पोइ ज़ंजीरूं हणण वारे जी जॾहिं ख़बर पवंदी आहे त हिन जी शादी आहे निकाह आहे मां रियासरो कई वठो राति जो निकाह पढ़ाइण ईंदो नेठि हिकिड़ा 2 भाइर ज़ंजीरनि हणण वारा साईं 2 भाइर छा था सम्झो हाणे मौलवी जे वात में पाणी न त गिग त ज़रूरु वहंदी त 2 निकाह 11 बजे ताईं साईं वेठासीं इंतज़ार में त मन को माण्हू अचे पर 11 बजे जॾहिं जांच कईसीं हाणे निंड जो टाइम बि थी वियो वेही वेही थकिजी पियासीं छोकिरो मोकिलियोसीं मोटी अची ॿुधाईंसीं हुनजो सुनी मुला निकाह पढ़ाए छॾियो पोइ ज़ंजीरुनि हणण वारे जो निकाह वरी सुनी मुला पढ़ाए छॾियो ॾिसो निकाह आहे मज़हब निकाह साईं ख़बर पवंदी तुंहिंजो मज़हब कहिड़ो आहे जनाज़े निमाज़ मां ख़बर पवंदी तुंहिंजो मज़हब कहिड़ो आहे पोइ हिकिड़े दफ़े दर ते मां बीठो हुअमि कोरोना जो टाइम हुयो पुलिस काॾे अचो साह ई बंदि कई वेठी न निकिरणु पीजे न घुमणु पीजे सो ईअं बारगाह जे दर ते बीह रहियो मां चयो मिड़ी का ताज़ी हवा त खाऊं ईअं से हिकिड़ो मोमिन माना साईं तव्हां हिते बीठा आहियो हा भाई हिते बीठो आहे ॿाहिरि पुलिस नथी छॾे साईं उहो ज़मीर पठाण जो पीउ गुज़ारियो आहे मां चयो हा पोइ मां जहिड़ो कयांसि छा न साईं तव्हां उहो गुसुल कफ़न जनाज़ो मां चयो पाण जेको आहे सो मालिक ॿुधाए न त जनाज़ो गुसुल कफ़न अचनि न त वञो नी ईअं भले पंहिंजो पाण वेंदासीं छा उहो पंहिंजो पाण जेको आहे माण्हू बसि उन्हनि खे शीओ कई वेठा आहिनि उते वेहनि जो था भंग ते वेहनि था हाणे बसि शीओ थी वियो न अकुल आहे न का तहक़ीक़ आहे न का ॻाल्हि आहे न मुहाड़ आहे थोरो रिसर्च कयो थोरी जांच जूच कयो ख़बर त पियो न त भंग पीअण वारा केरु आहिनि ख़बर पवंदी निकाह ऐं जनाज़े मां हे जीअं सूफ़ी न अटकल कंदा आहिनि अटकल में वरी सूफ़ियुनि खे केरु बि न मारींदो वॾा फ़नकार आहिनि भई असांजो कंहिं मज़हब सां वास्तो न आहे मज़हब मुलनि ठाहिया आहिनि इहो जुमिलो ई ग़लति आहे त मज़हब मुलनि ठाहिया आहिनि इन ते त कोन था फल डिस्कस कयूं वरी ॻाल्हि वरी परे निकिरी वेंदी मज़हब मुलनि छो ठाहिया आहिनि हिकिड़े खे मूं चयो भाउ ठीकु आहे मज़हब मुलनि ठाहिया आहिनि तूं वसियत कयूं आहिनि जॾहिं मां मरां त मुंहिंजो जनाज़े निमाज़ शिया मौली खां पढ़ाइजो वरी मुंहिंजो नालो न खण रुॻो एतिरो चयो त शिया मौली मुंहिंजो जनाज़ो पढ़े पोइ तुंहिंजी सूफ़ियत जी बि ख़बर पए तुंहिंजी तसौफ़ जी बि ख़बर पए जेको माण्हुनि खे बेवकूफ़ कयूं वेठा 50 माण्हू गॾु कयूं ड्रामेबाज़ी कयूं अटकलबाज़ी कयूं त मज़हब मुलनि ठाहिया आहिनि असांजो को मज़हब कोन्हे त निकाह तुंहिंजो कंहिं पढ़ियो कंहिंखां पढ़ायो निकाह या बिना निकाह जे शादी कई निकाह सूफ़ी जो थिए थो त बि सुनी मौलवी खां थो पढ़ाए जनाज़ो थींदो त बि सुनी मौलवी पढ़ंदो भली हुन में राग रंग बि थिए छा बि थिए वरी हुनजी अटकल सटकल इहा आहे सभु सुनी हिन जेके बि सूफ़ी मशहूरु हिन सुफ़ियान सूरी केरु हुयो सुनी आलिम हुयो सुनी फ़िक़ह ते हलंदो वुज़ू कहिड़े फ़िक़ह ते कंदो निमाज़ कहिड़ी फ़िक़ह ते पढ़ंदो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे हुकुम मुताबिक़ वुज़ू निमाज़ पढ़ंदो हुजा हे जुनैद बगदादी कहिड़ी फ़िक़ह सां वास्तो रखंदो छाजो वुज़ू कंदो निमाज़ कीअं पढ़ंदो ज़िंदगी कहिड़ी फ़िक़ह ते गुज़ारींदो मोइनुद्दीन इब्न अरबी आला पाए जो आलिम आहे बेशक वॾो आलिम आहे हुनमें को शक कोन्हे पर उहो केरु हुयो सुनी आलिम हुयो न हर भरो खे सभु सूफ़ी या तसौफ़ जो लेबल लॻाए इब्न अरबी खे उहो सुनी आलिम हुयो हुनजो किताबनि में चिटो वाज़ आहे त हुनजो फ़िक़ह जो तालुक़ु हले सुनत सां हो हे सूफ़ियुनि वारी हे बि अटकल त बाबा हे बसि इहे न ईअं कोन हलंदो न मज़हब आहे निकाह ऐं जनाज़ो जंहिं मौलवी खां तव्हां निकाह पढ़ायो था जनाज़ो पढ़ायो त उन फ़िक़ह जा आहियो न पोइ चिटो छो था ॿुधायो त सुनी आहियूं न असांजो मज़हब सां वास्तो न आहे माण्हुनि खे बेवकूफ़ कयूं ड्रामेबाज़ी कयूं बसि इहे फिका कपिड़ा पायूं ॼण ज़रदे जी देॻ वो निकिरी आया आहिनि बसि इहे ड्रामेबाज़ी बाबा असांजो मज़हबनि सां वास्तो न आहे मज़हबनि जो जेको तोसां वास्तो न आहे न उहो मूंखे ख़बर आहे उहो छाजे करे न आहे उहो निमाज़ जे करे आहे उहो निमाज़ पढ़णु ॾुखी आहे ॾाढी बसि इहा तकलीफ़ आहे निमाज़ केरु पढ़े रोज़ो केरु रखे शरीयत जी पाबंदी करणु ॾुखी आहे माण्हू आज़ादी पसंदि आहे केरु न रोके न टोके उहो निमाज़ खां बचण जे लाइ उहो असांजो मज़हब सां वास्तो न आहे ऐं असां वटि बि हिकिड़ा हूंदा अथव जेके नुसेरी त ख़ैर उहे न आहिनि नुसेरी त अञा हिकु अलॻि शइ आहे इन्हनि खे फैशनी नुसेरी चई सघिजे थो अली अलाह इहो बि निमाज़ खां बचण जे लाइ ॿियो कुझु बि कोन्हे पर निमाज़ असां न पढ़ंदासीं बसि पोइ ड्रामेबाज़ियूं अली अलाह फिलाणा ठीरा बाबा त अली खे तूं पहिरियों इमाम मञ त बि निमाज़ पढ़णी अथई अली खे अलाह करे मञींदे त बि निमाज़ पढ़णी अथई जो अली पाण निमाज़ पढ़ी आहे
इन फैशनी वरी असां वटि वरी फैशनी नुसेरी ओ छो जो नुसेरी वटि इहो वरी शइ मातम आहे ई कोन मजलिस आहे ई कोन ताज़ियो ताबूत आहे ई कोन हो त चवंदा क़तल छो ई न आहे त इहे वरी फैशनी नुसेरी असां वटि हे जीअं सूफ़ी ड्रामेबाज़ वरी हे बि ईअं ड्रामेबाज़ सो को बि इहे न आहे अक्सीरत जेकी आहे भंग पीअण वारनि जी उहो सुननि जी आहे शींहनि जी न आहे तहक़ीक़ मां बि 7 साल रिसर्च कई आहे तव्हां बि 7 महीना खणी करे ॾिसो ख़बर पवंदो जिते किथे असां ख़ासि तौर ते असां वारनि मौलवियुनि खे त ज़रूरु करणु खपे न हे जेको काकड़ो थो किरे ईअं रड़ियूं करे था चवनि स्पीकर त अॼुकल्ह फेसबुक ते बि हलनि थियूं क्लिपूं अली जो शीओ सॾाए वरी भंग थो पी ॾिस त सही त अली जो शीओ आहे या न आहे उनजो निकाह जनाज़ो केरु थो पढ़े मज़हब जी ख़बर पवंदी निकाह जनाज़े मां बाक़ी ईअं वेहण सां किथे कचहरी सां या मजलिस में अचण सां न पवंदी सो अक्सीरत जेकी आहे उन्हनि जी आहे त हरू भरू इल्ज़ाम बाज़ी शींहनि ते त घणी आहे खामखा जा कूड़ मज़हब जे हवाले सां बदनाम करणु हर शइ करणु उहो त आहे न ख़बर हूंदी न चार हूंदी पर माण्हू रिसर्च बि नथो करे तहक़ीक़ बि नथो करे हाणे जे रिसर्च जे हवाले सां रमज़ान शरीफ़ में मां हिकिड़ी ॻाल्हि कई हुई वरी बि कयूं थो वञा जो तव्हां थी सघे न ॿुधी हुजे मां चयो बाबा इहो ज़रूरी थोरी आहे त तव्हां अज़ान सां निमाज़ जो ऐं रोज़े जो को तालुक़ ई कोन्हे त भई न अज़ान अचे त निमाज़ पढ़ूं अज़ान अचे त रोज़ो रखूं या रोज़ो खोलियूं वक़्त सां आहे निमाज़ रोज़े जो तालुक़ वक़्त सां आहे ईअं न आहे त अज़ान अचे ई कोन लाउड स्पीकर ख़राबु हुजे बिजली हुजे ई कोन माण्हू इंतज़ार में वेठो हुजे भाई हाणे निमाज़ कीअं पढ़ां रोज़ो कीअं खोलियां न थोरी तुंहिंजे हवाले सां चऊं था त रिसर्च कयो ज़रूरी न आहे त अज़ान अचे त जेको आहे सो बसि ईअं मकरू थींदो ईअं बाक़ाइदे डोड़ लॻी पए न कॾहिं रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो ॾींहुं हूअं त हाणे उहे बि सेप्ता माण्हू आहिनि अकुले कुलनि था न पोइ मौलवियुनि ॻाल्हाईंदा असां सही मौलवियुनि जी ॻाल्हि न मञीदा हिकिड़े मूंखे चयोसीं असां आहियूं सुनी पर मौलवियुनि जी ॻाल्हि असां न मञीदा आहियूं मां चयो मौलवियुनि जी जे ॻाल्हि न मञीदो आहियां त पोइ रमज़ान शरीफ़ में रोज़ो अज़ान ते छो थो पंहिंजे सुनी मौलवी जे अज़ान ते छो थो रोज़ो खोले उते त वरी साॻो तो वटि बि मकरू थींदो जे देरि थींदी बाबा जेकॾहिं तूं हिते ड्रामेबाज़ी रुगो ड्रामेबाज़ी रुगो फनकारी रुगो माण्हुनि खे बेवकूफ़ करिणो का संजीदगी कोन का दानिशमंदी कोन बाबा हिकिड़ो ॾींहुं तव्हां कढो रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो ॾींहुं कढो ॻोठ खां ॿाहिरि शहर खां ॿाहिरि क्रिकेट ॾिसण जे बहाने वॉलीबॉल ॾिसण जे बहाने शहर खां ॿाहिरि वञो पोइ उन महिल सुननि जी जंहिं महिल अज़ान अचे थोरो आसमान जो निसारो कयो आसमान जो दीदार कयो ओलह लहंदड़ सिज खे ॾिसो त सिज लथो बीठो छा थियो हिकिड़े ॾींहं में छा आहे पूरी ज़िंदगी 50-60 साल गुज़री वई रुगो इन अज़ान ते रोज़ो खोली दे त देरि न थिए मथां मकरू थी वञे मकरू हराम में बि कोन थो अचे मकरू जो तालुक़ हराम लफ़्ज़ सिंधी में अहिड़ो थी वियो आहे मकरू जो माण्हू चए थो हराम आहे मकरू हराम बि कोन्हे मकरू तव्हांजी मर्ज़ी थिए जंहिं महिल कयो हिकिड़ो ॾींहुं रमज़ान शरीफ़ में कढी शहर खां ॿाहिरि ॻोठ खां ॿाहिरि मैदान ते वॾी रोड ते बाईपास ते चांहि बि ॿाहिरि तव्हांखे बाईपास ते सुठी मिलंदी होटलनि ते शौक़ीन त चांहि जा उअं ई शौक़ीन आहियो पोइ उन चांहि जे ई बहाने सां निकिरी वञो रोज़ो चांहि सां ई खोलियो पीस ते ख़ैरु आहे जेकॾहिं पकोड़ा समोसा मस्जिद जा न मिलिया ऐं शरबत न मिलियो त ख़ैरु आहे पर ख़बर त पवंदी त अज़ान अचण सां सिज लहे थो उभरे थो बीठो आहे छा मसइलो आहे ताकी रिसर्च माण्हू रुगो दीन जेको वरितो आहे न उहो ॿुध सुध ते वरितो आहे असांजो माइटु हिकिड़ो चवंदो लारी में मां ॻाल्हि ॿुधी आहे जेकी ॻाल्हि करे ईंदो किथे ॿुधई चए लारी में ॻाल्हि ॿुधमि सो लारी में माण्हुनि दीन वरितो आहे होटलनि ते कचहरी में हेॾे होॾे ॿुध सुध ते ख़बरूं ऐं वरी पाण खे अकुल कुल बि सम्झंदा दानिश बि सम्झंदा रिसर्च जो कुझु कोन तहक़ीक़ात कुझु कोन त हिकिड़ो ॾींहुं रमज़ान शरीफ़ कढो वरी शहर खां ॿाहिरि सिज जो निज़ारो कयो तीअं ई भंग वारनि ते बि तहक़ीक़ात कयो त रुगो इहे भंग वारा इहो इल्ज़ाम न लॻायो त रुगो शिया था भंग पीअनि न तहक़ीक़ कयो छाजी निकाह ऐं जनाज़े जी मज़हब आहे निकाह ऐं जनाज़े जो नालो त निकाह ऐं जनाज़ो जो केरु थो पढ़े शियो थो पढ़े थो शियो आहे जेके सुनी थो पढ़े त सुनी आहे अलाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।